शहजादा शरीफ में रानीपुर के गोठ अलीआबाद वसाण के रहवासियुनि पारां 6 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थियल नौजवान की बाज़ियाबी लाइ क़ौमी शाहराह ते एहतजाजी धरणो हयो वियो। उन मौके ते नौजवान अलाबख्श वसाण के वालिद मीडिया के ॿुधायो त 6 ॾींहनि खां नौजवान लापता है। शक है त नौजवान के शाणी बिरादरी के माण्हुनि खंबे क़त्ल करे छॾियो आहे। जंहिं बाद SHO हिंगोर जा धरणे वारे हंध पहुची नौजवान की बाज़ियाबी की खातरी कराईंदे धरणो ख़त्म कराए छॾियो। मंजूराबाद लग मांजन तालके के अलियाबाद वाले इलाके में गैस ज़ख़ीरा हुजण बावजूद इलाके वासी गैस और बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहिनि। गुज़रियल 8 सालनि खां गैस ज़ख़ीरनि ते कम कंदड़ यूनाइटेड एनर्जी कंपनी ऑफ पाकिस्तान सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान के हुक्मनि की खिलाफ वर्जी करण लगी। कंपनी पारां उनड़पुर 1, उनड़पुर 2, टकरी 1, टकरी 2, अलियाबाद समेत बरकी नाले से 6 खूह जो कम शुरू किया वियो है। गैस कंपनी रोजाना 18 मिलियन क्यूबिक फीट ताईं गैस सुई साउदर्न गैस कंपनी के ॾेई रही है। गैस कंपनी मकामी जमींदारन जो ॾिनल ज़मीनुनि जी रक़म वक्त ते नथी जारी करे। इलाके वासियुनि मुतालबो कयो त मांजन तालके ऐं आस पास में गैस ऐं बुनियादी सहूलतूं ॾिनियूं वञनि। ठुकराटू में घर की भित किरण सबब 2 गूंगा नींगर जख्मी थी पया। 5 वरियन जो कोड़ो महतम और 7 वरियन जो गुलाम मुस्तफा महतम भित किरण सबब जख्मी थी पया। जख्मी नींगरन के इलाके वासियुनि इलाज लाइ मकामी अस्पताल मुंतकिल करे छॾियो। जख्मियुनि के वारसनि वस वारनि खां मुतालबो कयो त यतीम नींगरन के इलाज में मदद कई वञे। दादू के गोठ मिर्जो जमाली में जमाली बिरादरी की 2 धुरन में हलंदड़ पुराने तकरार में 1 धुर जो नौजवान कत्ल थी वियो। वारसन मूजिब सोट अता मोहम्मद जमाली धुर के हथियारबंदन 35 वरियन के धनी बख्श जमाली के गोलियों हणी कत्ल करे छॾियो आहे। इत्तला ते मकामी थाने की पुलिस वाक़े वारे हंध पहुची वई। पुलिस मूजिब वाक़े की जांच शुरू करे छॾी आहे। कातिलन के जल्द गिरफ्तार कयो वेंदो। ठुकराटू शहर में अताई डॉक्टर ज़मीर मलिक मथा महतम बिरादरी के माण्हुनि पारां हमलो कयो वियो आहे। हमले में धक लगण सबब अताई डॉक्टर जख्मी थी पयो। शहरन पारां पुलिस के इतला ॾिनो वियो। जंहिं बाद पुलिस ज़मीर मलिक के तिबी इमदाद लाइ मकामी अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पुलिस मूजिब ज़रियनि जी दावा है त महतम बिरादरी पारां कारे इल्ज़ाम हेठि अताई डॉक्टर मथा हमलो कयो वियो आहे। नसीराबाद में गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल की बिल्डिंग जो मरम्मती कम न थियण खिलाफ सियासी समाजी तंजीमुन समेत शहरन पारां हथन में बैनर और प्ले कार्ड खणी शाह लतीफ़ पार्क वट 2 कलाक वारी बुख हड़ताली कैंप कायम कई वई। उन मौके ते सूफी गफ़ार चन्ना, आशिक अली नूनारी और बियन चयो त तालीम खाते की नाअहली सबब बॉयज़ हाई स्कूल की बिल्डिंग जो मरम्मती कम नाहे थी सघियो। ठेकेदार बिल्डिंग जो कम अध में छॾे फरार थी वियो आहे। उन्हनि इख्तियारियुनि खां मुतालबो कयो त ठेकेदार खिलाफ नोटिस वरितो वञे। सेराणी के मीरवा शाख में गैर कानूनी पानी चोरी कंदड़ जमींदारन खिलाफ आपाशी अमले की कार्रवाई। अमले पारां कयल कार्रवाई में शाख अंदर लगल पाइपलाइन के डायरेक्टर अब्दुल वाहिद और एक्सीएन अब्बास पंवर के हुक्म ते कढी छॾियो आहे। गैर कानूनी पाइपलाइन खिलाफ ऑपरेशन दौरान अमले मीडिया के बुधायो त जमींदार गैर कानूनी पाइपलाइन वसीले पानी चोरी करे रहा हुआ, जंहिं सबब पुछड़ी वाले इलाकन में पानी न थे पहुतो। उन्हनि बाअसर जमींदारन के चिता ॾिनो त ॿीहर पानी चोरी कयो वियो त उन्हनि जमींदारन खिलाफ कानूनी कार्रवाई कई वेंदी।